टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते मंशात का पाक सिंध जे उनवान हेठि नवकोट जे गवर्नमेंट हाई स्कूल फ़कीर सुलेमान चांडियो, फरहान पब्लिक हाई स्कूल, गुडगाइड स्कूल में एकता तक़रीबूं कोठायूं वेयूं। तक़रीबन में शागिर्दनि तोणे शागिर्दियाणनि सक़ाफ़ती वेसफ़ाए, क़ौमी गीतनि ते रक़्स, तक़रीरूं ऐं टेबलोज़ पेश करे पाण मल्हायो। इन हवाले सां शागिर्दनि, उस्तादनि ऐं शहरियुनि टाइम न्यूज़ खे ॿुधायो त जीअं त अॼु असांजी सिंध सक़ाफ़त जो ॾींहुं आहे ऐं इंशाअल्लाह असीं हर साल खां ईअं मल्हाईंदा अचूं पिया ऐं ईअं मल्हाईंदा रहंदासीं। जीअं जेको हींअर असांजी सिंध सक़ाफ़त जे ॾींहं जो नालो ॾिनो वियो आहे उहो आहे नारो आहे मंशात का पाक सिंध। इहो तमामु हिकु बेस्ट ऐं बहितर आहे। असांखे इहो तमामु ॿुधी ॾाढी ख़ुशी थी आहे त मंशात हिकु तमामु ख़तरनाक शइ आहे जेको असांजे नौजवान नसल में फैलिजी चुकी आहे ऐं इहो तमामु हिकु सुठो नालो ॾिनो वियो आहे छाकाणि त जेके मंशात आहिनि असांजे नौजवान तबका आहिनि उन सभु मुब्तला आहिनि मंशात में। ऐं असां इन टाइम न्यूज़ जे ज़रिए इहो ई असां पैगाम ॾियणु चाहींदासीं त मंशात खां पाक सिंध जो नारो असीं इनखे क़ाइमु रखणु चाहींदासीं ऐं मंशात खां पाक रही असांजी सिंध खे हमेशह लाइ संवारींदा ऐं इंशाअल्लाह ईअं जीअं ही ॾियारा मल्हाईंदा अचूं पिया ईअं ई गवर्नमेंट हाई स्कूल फ़कीर सुलेमान चांडियो में मल्हाईंदा रहनि। जीअं सिंधी सक़ाफ़त ॾिसो, मंशियात हिकिड़ो इंतिहाई ख़तरनाक जेको आहे सो नासूर आहे असांजे मुआशिरे जे लाइ, असांजी जनरेशन जे लाइ ऐं असांजे मुआशिरे जे तमामु अफ़राद जे लाइ। सो सभिनी खे गॾिजी करे इन जे ख़िलाफ़ असांखे बिल्कुलु तगो करणु खपे। असां जस ॾियूं था टाइम न्यूज़ वारनि खे, उन्हनि जी कोशिशनि ऐं काविशनि खे जो इन क़िस्म जे जेको आहे सीरियस इशू ते हू गॾु थियनि था या हिन मैसेज खे उजागर कनि था। मंशियात का पाक जेको स्लोगन जेको आहे टाइम न्यूज़ जेको ॾिनो आहे इहो हिकिड़ी वॾी कोशिशि आहे। ऐं हिन वक़्तु असां पंहिंजे शहर नवकोट जी ॻाल्हि करूं था त हिते बि मंशियात जो हिकिड़ो वॾो जेको वबाल हिते आयल आहे। नंढड़ा ॿार जेका आहिनि स्कूलनि में पढ़नि था या जेका ॿाहिरि जेका ॿार आहिनि उहे सभु जेका नशे में जेका आहिनि उहो वीचारा फाथल आहिनि। कल्चर डे जे हिसाब सां असां जेको आहे सो पंजो असांजो ही फूड फेस्टिवल ऐं कल्चर डे आहे। ऐं दर्सी तालीम सां गॾु जेके एक्स्ट्रा एक्टिविटीज़ आहिनि उनमें बि जेको अॼु फूड फेस्टिवल ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। असांजे स्कूल में सिंध जो ॾियारो मल्हायो जा रहियो आहे, वॾी ख़ुशी ने ज़रूरत सां मल्हायो आहे। हिनमें सभु वारो शिकर कनि पिया ऐं फूड फेस्टिवल बि मल्हायो वञे पियो। असां पंहिंजी सिंध सां जाम प्यार करूं था। सिंध गवर्नमेंट हाई स्कूल फ़कीर सुलेमान चांडियो में जेको ही क़ौमी काज मल्हाए रहिया आहियूं, इनमें भरपूर जेको आहे सो हिसो वरितो आहे ॿारनि ऐं वॾे जोश जज़्बे सां जेको आहे सो हर साल जीअं आहे ही जेको क़ौमी काज मल्हायो पियो वञे। ऐं असां जेको आहे सो टाइम न्यूज़ वारनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जेके हिन काज में हर साल जीअं हिन साल बि जेको भरपूर शिरकत कई। असीं सिंधी जो जेको ॾियारो मल्हाए रहिया आहियूं जेको सभिनी पूरे जेको दुनिया में प्रशिक्षित ऐं प्यारो आहे ऐं बहितर भाला आहे जेको असीं अॼु पंहिंजो फ़कीर सुलेमान चांडियो मल्हाए रहिया आहियूं जेको असांखे पंहिंजे ईद जे ॾींहं खां पोइ प्यारो हूंदो आहे। ऐं असांजो सिर्फ़ु मक़सदु हिते जश्न मल्हायूं या कुझु ॿियो मक़सदु सिर्फ़ु हिते डांस करे या तकरीर करे वञूं न, पर असांखे पंहिंजी सिंध जेको आहे जाम सां प्यारी आहे। असीं पंहिंजी जान कुर्बान करूं ऐं असीं पढ़ी लिखी अॻिते सिंधी जो नालो रोशन कंदासीं। मंशियात खां पाक सिंध तमामु हिकिड़ो हिन वक़्तु जेको हिन स्लोगन ॾिनो आहे ऐं टाइम न्यूज़ जस लाइ ऐं अॼु ही हाई स्कूल फ़कीर सुलेमान चांडियो में जेको असीं सक़ाफ़ती ॾींहुं मल्हायूं पिया। असां सक़ाफ़त मल्हाइण जो जेको आहे मक़सदु इहो आहे त असांजो जेको ईंदड़ी नस्ल आहे मुस्तक़बिल जा जेके महिमार आहिनि इन्हनि खे इहा ख़बर पए त असीं हज़ार साल अॻु बि जीअंदा हुआसीं ऐं असां केॾा असांजा जेके सिंध जा तहज़ीब याफ़्ता माण्हू हुआ जिन असांखे हिकिड़ियूं एॾियूं अज़ीम हिकिड़ियूं शयूं ॾिनियूं जंहिंखे पूरी दुनिया हैरान आहे। जीअं अजरक आहे, टोपी आहे, असांजो हीउ जेको रलियूं आहिनि भर्त आहे, इहो हिकिड़ो असांजे सक़ाफ़त आहे ऐं सिंध जी उनखां सवाइ महिमान नवाज़ी आहे। सिंध जी महिमान नवाज़ी पूरी दुनिया में मशहूरु आहे। ईअं असां हिकिड़ो इहो अॼु प्रोग्राम तमामु जोश शौक़ सां मल्हायूं पिया त असांजे ते फ़र्ज़ु थिए थो असीं उहा ज़िंदह अज़ीम क़ौम आहियूं जिन असां अहिड़ा ॾींहं ॾिना आहिनि, हिकिड़ी अज़ीम बहितरीनु हिकु हुनर ॾिना आहिनि। जेकॾहिं असीं ज़िक्र कंदासीं उन दौर जे अज़ीम माण्हुनि जो, हिननि सिर्फ़ु न हिकिड़ा हुनर ॾिना आहिनि पर सिंध में सूरह माण्हू पैदा थिया आहिनि जेके हिकिड़ी सुराही आहे पंहिंजे वतन खे लाइ जान ॾियण पर हिकिड़ो सक़ाफ़त जो हिसो आहे। उन जे लाइ असीं इहो हिन ॾींहं ते इहो पैगाम ॾियूं था त असीं पंहिंजी तइलीम जारी रखंदासीं, असांजे तइलीम इदारनि खे बहितर कंदासूं त जीअं असीं जेको सो ईंदड़ नस्ल जेको असांजो आहे हिकिड़ो तइलीम याफ़्ता थी सघे ऐं पंहिंजे सिंध ऐं क़दीम जेके विरसा आहे
जेके निशानियूं आहिनि जेके सकाफ़तूं आहिनि उनखे क़ाइमु ऐं दाइमु रखनि। कैमरा टीम सां गॾु प्यारली नोड़ियो, टाइम न्यूज़, नवकोट।